रानीपुर में एक स्टोर के बाहि लगी। दुकान तो पंहिंजी जॻह ते सड़ियो आहे, पर उहो दुकानदार जी जेकी हिन महिल सदमे में फैमिली आहे उहा बि सड़ी वई आहे। 24 कलाकनि खां बि बाहि न विछाए सघिया हिकिड़े दुकान मां माण्हू वीचारनि विछाई आहे। उहा फायर ब्रिगेड जेकी दावा था कनि आई हुई, बाबा आई हुई त अॼु ॾींहुं थियो आहे तव्हांजो दूंहों साम्हूं आहे। चंदी मिंटनि में बाहि दुकान के पंहिंजी लपेट में आणे छॾियो। पर सवाल बाहि लॻण जो न, पर बाहि विसाइण वारे निज़ाम जो आहे। हिन बाहि हिक दुकान खे न साड़ियो, पर हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण बाबति सरकारी दावाउनि खे बि सवालनि जी बाहि में आणे बिहारियो। राति जो देर सां रानीपुर जे पाक मेडिकल स्टोर में बाहि लॻी। मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत पाणीअ जे बाल्टिन सां बाहि विसाइण जी कोशिश कई, पर शोलनि ते ज़ाब्तो न अची सघियो। छाकाणि त जॾहिं शहरनि फायर ब्रिगेड खे सॾु कयो त ख़बर पई त रानीपुर में मौजूद फायर ब्रिगेड जूं गाॾियूं केतिरे ई वक़्त खां ख़राब पियल आहिनि। नतीजे में बाहि विसाइण लाइ गंबट खां गाॾी घुराइणी पई, पर तेसि ताईं शोलनि दुकान खे तक़रीबन मुकम्मल तौर साड़े छॾियो हो ऐं करोड़े रुपयनि जो नुक़सान थी चुको हो। हिते असुल सवाल बाहि लॻण जो न, पर तयारी जो आहे। छा एतिरे वॾे शहर, वॾे कारोबारी मर्कज़ ऐं 3 टाउन्स ते ॿधल तालके लाइ हिक बि फ़ाल फायर ब्रिगेड मौजूद न हुजण कबूलण जोॻो आहे। ही मसइलो को ओचितो पैदा न थियो। ख़त लिखिया विया, सिफ़ारिशूं मोकिलियूं वयूं, ख़तरे खां आगाही बि ॾिनी वई, पर अमली क़दम न खयां विया। असिस्टेंट कमिश्नर सोबेद्रो तस्लीम करे थो त फायर ब्रिगेड जूं गाॾियूं अॻु ई ख़राब। डिप्टी कमिश्नर खे महीना अॻु ख़त लिखी रानीपुर, सोबेद्रो ऐं हिंगोरजा लाइ अलॻि अलॻि गाॾियुनि जी घुर कई वई हुई, पर अॼु बि उहो मामिलो अंडर प्रोसेस आहे। इहा असांखे राति जो 12:30 बजे ख़बर पई त असां वटि हिते पाक मेडिकल स्टोर आहे मेन हाईवे ते रानीपुर में, त उते का बाहि लॻी आहे। इमीडिएटली असां वटि हिते पंहिंजी जेका गाॾियूं आहिनि उहे ख़राबु आहिनि सभु, उहे असां गंबड़ खां घुरायूं आहिनि। तक़रीबन उहा राति जो ई बाहि विसाइजी, पर हुनमें काफ़ी लॉस थियो आहे, हुनजो काफ़ी नुक़सानु थियो करोड़नि जो रुपए जो। उहा मां रिपोर्ट बि इंसिडेंट रिपोर्ट जेका आहे उहा मां सबमिट कराए छॾी आहे डिप्टी कमिश्नर साहब खे। साईं, रानीपुर टाउन जेको वॾी टाउन आहे, ॿुधाए पियो वञे त करोड़ रुपया टाउन आहे, पर हुनजी गाॾी जे तव्हां पाण ॿुधायो त ख़राब पयूं आहिनि। छा तव्हां जेका टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ का लिखत में का शिकायत थी आहे? ऑलरेडी लेटर निकितल आहे। 2 महीना पहिरियां मां पाण लेटर कढियो आहे डिप्टी कमिश्नर साहब खे त असांखे मथे सेक्रेटरीज़ खे PDM के थ्रू तव्हां असांखे गाॾी प्रोवाइड कई वञे, छो त पूरो तालको वॾो आहे असांजो, हिकिड़ो वॾी आबादी आहे। ऐं मूंखे तालके सूबेदारे में 3 टाउन आहिनि, हिकु रानीपुर टाउन आहे, ॿियो सोबेद्रो टाउन आहे, टियों आहे असांजो हिंगोरजा टाउन आहे। टिनी टाउननि जे लाइ अलॻि अलॻि मां रिकमेंड कई गाॾी, रिक्वेस्ट कई DC साहब खे, त उहो बि अञा अंडर प्रोसेस आहे। मुख़ालिफ़ धुर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे नाहिरी जो ज़िम्मेवार करार ॾेई रही आहे, जॾहिं त शहरी चई रहिया आहिनि त खेनि सियासी बयाननि जी न, पर अहिड़े निज़ाम जी ज़रूरत आहे जेको हंगामी सूरत हाल में संदन जान ऐं माल बचाए सघे। मां इहो ई चवंदुमि त ही असांखे शर्म थो अचे। दावा त वॾी था कनि दस्तगीर शहर आहे, पर इन खां मां गंबड़ जो माहौल बहितर थो ॾिसां। उते इंतिज़ामिया ते कमु जेके चेयरमैन टाउन थी कमु करे, शायदि हिते उहा चेयरमैनशिप आहे ई कोन। मुसलसिल 2.5-3 साल थी विया आहिनि चेयरमैन साहब अॼु ताईं ऑफिस में न वेठो आहे। हेॾो वॾो ही हिननि जे असेंबली में सॼो दूंहों थो निकिरे पियो। हे दुकान खे बाहि न आहे, हीअ असेंबलियुनि जे अहवालनि खे बाहि आहे। ही इन्हनि जे मुंहं ते मोचड़ो आहे त ही दस्तगीर जो हेॾो दावा रखंदड़ चवंदा असां दस्तगीर जे वोट असां वठूं था पिया, पर हे जेके लावारस जेके कारोबारी माण्हू, ताजर माण्हू हिते कारोबार था कनि, हिननि जे आसरे ते रानीपुर खे वसाइण लाइ, त छा हिते हीअं ई तूं वसंदो रहंदो, हीअं ई जलंदी रहंदी रानीपुर? मां इहो ई चवणु चाहींदुमि तव्हां सभु साहबी दोस्तनि खे त ख़ुदारा इहो आवाज़ तव्हां बुलंद कयो। अगरि न कयो एतिरा कसूरवार असां बि हूंदासीं जेतिरा ही चूंडियल नुमाइंदा आहिनि। पीर फज़ल अली शाह चाहे सैयद सूरत शाह साहब चेयरमैन आयो आहे कॾहिं न दुकान ते, पर न उन्हनि जा वाठा हिकु खोड़ हूंदा 20-30 हिन गाॾियुनि खां वठण लाइ, मगर कंहिं ग़रीब खे फ़ाइदो न ॾींदा। रानीपुर में अॼु जेको पाक मेडिकल स्टोर हादसाती तौर बाहि लॻी आहे, उहो सड़ी राख थी वियो आहे। हिकिड़ो वॾो सानियो आहे हिकिड़ो। मां त ईअं चवंदुसि त दुकान त पंहिंजी जॻह ते सड़ियो आहे, पर उहो दुकानदार जी जेकी हिन महिल सदमे में फैमिली आहे उहा बि सड़ी वई आहे। जेको उन दुकानदार जी फैमिलीअ जूं जेके उमेदूं हूंदियूं आहिनि मुस्तक़बिल आहे, उहो बि दाव ते लॻी वियो आहे, उहो बि सड़ी वियो आहे। हाणे हादसाती तौर ते जेके अहिड़ा हादसा ईंदा आहिनि त असांजे DC साहब वटि फंड हूंदा आहिनि,
असां DC साहब खे चवंदासीं त हिन जो तक़रीबन 2 करोड़नि जो हिकिड़ो लॉस पियो आहे, हिन खे सानियो थियो आहे, सड़ी आहे न, त DC साहब खे चवंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं त फंड रिलीज़ करे ताकी ही उन तरीक़े सां वरी कारोबार करे ऐं बचा पंहिंजा पाले सघे ऐं मुस्तक़बिल पंहिंजो सेट करे सघे। त उन DC साहब खां फंड रिलीज़ कराइण लाइ असां जो ज़िम्मेवार जेको आहे असांजो सिटिंग MNA ऐं रानीपुर में जेके सिटिंग MNA आहिनि उहे 2 आहिनि, एक्स MPA बि आहे ऐं वफ़ाक़ी मिनिस्टर हिते आहे, असांजो वज़ीर बि आहे। त रानीपुर में हिकिड़ा वॾा सियासी बुत रहनि पिया, असां उन्हनि खे चवंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं त DC साहब खां हिन ग़रीब खे पाक मेडिकल स्टोर वारे खे फंड रिलीज़ कराए ॾियनि ताकी हू पंहिंजो कारोबार जारी सारी थियो आहे। हे बेसी जनता आहे, रानीपुर जे मेन शहर में मेन रोड ते दुकान आहे, मथे में वॾो मेडिकल स्टोर आहे, उनखे बाहि लॻी आहे, 24 कलाक गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं बाहि वरी भड़की आहे त को इंतिज़ामिया मां को फ़र्द अची ॾिसण लाइ तयारु न आहे। उन खां पोइ टाउन कमेटी जी ज़िमेदारी आहे, टाउन कमेटी का बि हिन महिल ताईं को अमलो टाउन कमेटी जो न पुॻो आहे जेको अची करे बाहि हिते हिननि जी मदद करे बाहि विछाइण में। शहरनि जो चवणु आहे त 24 कलाक गुज़रण बावजूदि दुकान मां धुओं निकिरंदो रहियो। माण्हू पंहिंजी मदद पाण तहत बाल्टिन सां पाणी हारे बाहि विछाइण जी कोशिश कंदा रहिया, पर टाउन कमेटी ऐं लाॻापियल इदारनि जो को बि लाभाइतो किरदारु नज़र न आयो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ही को पहिरियों वाक़ियो न आहे। सिर्फ़ गुज़िरियल 3 महीननि दौरान रानीपुर ऐं भरपासे में बाहि लॻण जा केतिरा ई वाक़िया पेश अची चुका आहिनि, पर अॼु ताईं फायर ब्रिगेड जो मुस्तक़िल इंतज़ाम न थी सघियो आहे। त हिन टाउन जी 2 करोड़ जे लॻभॻि बजट आहे। किथे बि तव्हां न ॾिसंदव त को हिननि को पेवर ब्लॉक जो कमु कयो हुजे। छा हिननि जो हक़ु न आहे त को ट्रैक्टर हुजे का सफ़ाई करे? ही क़ौमी शाहरा आहे, तव्हांजे साम्हूं गंद ॾिसो था केतिरो आहे, तव्हांजे साम्हूं थाणे ॾे हिटी वेंदड़ आहे, उन में अधु फुट पाणी बीठो आहे। शाही बाज़ार जी इहा हालत आहे। सो हिननि खे कमु करणो ई न आहे। सिंध हुकूमत को अहिड़ो ऐलान करे छॾियो आहे त जेके बि टाउन चेयरमैन आहिनि, ज़िले चेयरमैन आहे, ज़िले चेयरमैन ॾिसो असांजो तव्हांखे नज़र ई नथो अचे। कंहिं बि UC में तव्हांखे असांजे हिन 2.5 साल गुज़रण में तव्हांखे ज़िले चेयरमैन नज़र न आयो। माना चेयरमैननि सां को हिकिड़ो फार्मूलो तय कयो वियो आहे त इदारनि खे हे खराइनि, चूंडियल नुमाइंदनि खे खराइनि, सिंध जो हे जलसा रैलियूं कढण उन्हनि जा ख़र्च ई भरनि, पर सिंध जे माण्हुनि जी का बि मालिकी न कंदा। त पर उहो सड़नि मरनि तबाह थियनि कबारी झेरनि जे वर सां, बर्बादीअ जे वर सां, नकुली दवाउनि जे वर सां, महांगाईअ जे वर सां। पर हाणे त ही ज़ुल्म आहे। ही तव्हां साम्हूं ॾिसो था, 24 कलाकनि खां बि बाहि न विछाए सघिया आहिनि। हिकिड़े दुकान मां माण्हू वीचारनि विछाई आहे। उहा फायर ब्रिगेड जेकी दावा था कनि आई हुई, बाबा आई हुई त अॼु ॾींहुं थियो आहे, तव्हांजो धुओं साम्हूं आहे। हाणे सवाल सिर्फ़ हिकु मेडिकल स्टोर जो न आहे। सवाल इहो आहे त जेकॾहिं सुभाणे के स्कूल, इस्पताल, पेट्रोल पंप या रिहायशी इलाइक़े में ख़ुदा न करे को बाहि लॻण जो वाक़ियो थिए त छा तॾहिं बि माण्हू गंबट मां गाॾी अचण जो इंतज़ारु कंदा? हीउ वाक़ियो रुॻो हिकु दुकान जे सड़ण जी कहाणी न आहे, पर इहो सरकारी तयारियुनि, हंगामी ख़िदमतुनि ऐं अवामी तहफ़ुज़ बाबति केतिरा ई वॾा सवाल छॾे वियो आहे, जिन जा जवाब हाणे अख़्तियारनि खे ॾियणा पवंदा।